नाज़िन ब्रेकिंग न्यूज़ असांखे ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं अफ़गान सदर अशरफ गनी विच में मुलाक़ात थी आहे। ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाक़ात ताशकंद में जारी कॉन्फ्रेंस जी साइड लाइन में थी। नाज़िन मुलाक़ात दौरान अफ़गानिस्तान जे मौजूदा सूरत हाल, पाक अफ़गान लाॻापनि, अफ़गान अमन अमल ऐं ख़िते जी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। नाज़िन हिकु दफ़ो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त इमरान ख़ान ऐं अफ़गान सदर अशरफ गनी विच में मुलाक़ात थी आहे। ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाक़ात ताशकंद में जारी कॉन्फ्रेंस जी साइड लाइन में थी। मुलाक़ात दौरान अफ़गानिस्तान जी मौजूदा सूरत हाल, पाक अफ़गान लाॻापन, अफ़गान अमन अमल ऐं ख़िते जी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया नाज़रीन त वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं अफ़गान सदर अशरफ गनी विच में मुलाक़ात थी आहे। ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाक़ात ताशकंद में जारी कॉन्फ्रेंस जी साइड लाइन में थी। मुलाक़ात दौरान अफ़गानिस्तान जी मौजूदा सूरत हाल, पाक अफ़गान लाॻापन, अफ़गान अमन अमल ऐं ख़िते जी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे।